अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम अम्मा बाद व अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शाह लतीफ़ हिकिड़ो शेर चयो आहे त हाणे सॼो त मूंखे यादि न आहे, पर हुनजो मक़सदु इहो आहे त पाणीअ मथे झूपड़ा तॾहिं बि माण्हू उञ मरनि। यानी फैसिलिटी अवेलेबल आहे ऐं उनखे इस्तेमालु न कजे ऐं पोइ तकलीफ़ सहिजे, रिज़्क़ जी तंगी, बीमारियूं, परेशानियूं, दुश्मनियूं, पोइ उनजो ॾोह कंहिंखे ॾिजे। रब जलालहू असांजो रब आहे, जंहिं असांखे पैदा कयो आहे। हिकु हिकु इंसान जो हाल हुनखे एतिरो मालूम आहे जेतिरो सम्झो त असांखे बि ख़बर कान्हे। ऐं रब ताला ख़ुशि थो थिए त मूंखे पंहिंजी तकलीफ़ बयानु कयो, मूंखां घुरो। दवा ऐं असबाब अख़्तियार करण खां मना न आहे, लाज़िम आहे, लेकिन इन सां गॾु अल्लाह खां दुआ कजे। कल्ह हिकिड़े डॉक्टर सां डिस्कशन हली पई त वो आयत अचे पई फ़ैज़ा मरज़ फो यशफ़ीन, त जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चयो जॾहिं मां बीमार थियां थो त रब ई मूंखे शफ़ा थो ॾिए। ऐं शाह लतीफ़ इन ते चयो आहे त इन ई कुझु आहे त फ़क़ियूं तॾहिं फ़र्क़ु कनि जॾहिं अमरु थिए हकीम जो। माना ही जेकी दवा आहे हक़ीक़त में इन्हीअ में इलाज कोन्हे, पर दवा करणु ज़रूरी आहे। इन जे परदे में अल्लाह ताला उहो इलाज करे थो, असांखे छॾाए थो। तॾहिं मूं डॉक्टर खे चयो त साईं तव्हां मरीज़नि खे सस्तियूं दवाऊं लिखी ॾियो। हे दवाऊं त हिकिड़ो ढकु आहिनि। डॉक्टर सॼणो हूंदो, नंढियूं नंढियूं टिकियूं माण्हुनि खे लिखी ईंदो, सभई बीमारियूं छुटी वेंदियूं। हाणे जेके डॉक्टर थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन हज़ारनि जूं दवाऊं लिखी था ॾियनि। जॾहिं अल्लाह जे हथ में शफ़ा आहे त माण्हू डॉक्टरनि खे खपे त तव्हां सिंपल हिनखे दवा ॾियो। लेकिन अॼु असांजो मौज़ू आहे क़ुरान जे कानूननि मां हिकिड़ो कानून दुआ। दुआ हिकिड़ो अहिड़ो ज़रियो आहे जंहिंसां असां पंहिंजो इलाजु कराए सघूं था, पंहिंजे रिज़्क़ जी तंगी घटाए सघूं था, परेशानियूं दूरि कराए सघूं था अल्लाह खां घुरण जे लाइ। असां दुआ खे अहम कोन था सम्झूं। हालांकि निमाज़ खे असीं इबादत सम्झूं था, रोज़ो इबादत आहे, हज इबादत आहे। हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त अद्दुआ हुवल इबादा, जे तो असल इबादत आहे ई दुआ। ऐं ॿी हदीस में अचे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जामे तिर्मिज़ी में अद्दुआ मुख़ल इबादा, दुआ बाक़ी इबादतनि जो मग़ज़ आहे। इन जो मिसाल मां ॾींदो आहियां त हिकिड़ो मज़ूर आहे, सॼो ॾींहुं मज़ूरी थो करे, सुबुह खां वठी शाम ताईं। मालिक खां बाक़ी शाम जो 500 रुपया हिनखे मिलणा आहिनि। हाणे हुन हफ़्ते जी मज़ूरी कई आहे, ख़मीस जो ॾींहुं हुनखे पैसा खपनि, उनखां पोइ कमु कोन थींदो, बंदि आहे। हाणे जेकॾहिं हू चवे त हाणे मालिक जो घर जेको आहे न हितां विख पंध ते आहे, पियो आहियां थकिजी, छॾियांसि पैसा ऐं हलियो वञे, त चवंदासीं बेवकूफ़ आहे न। त एॾी महिनत करे रुगो चंद विखियुनि जे पंध खे छॾे थो ॾिए पैसनि वठण लाइ। दुआ बि इहा अथव। इहे जेके चंद विखूं आहिनि न, इहा दुआ आहे। तव्हां निमाज़ पढ़ो था, रोज़ो रखो था, असल जेको हुनजो मग़ज़ उहो दुआ आहे। ऐं अल्लाह ताला ॾाढो ख़ुशि थो थिए जॾहिं बानो हुन खां दुआ थो घुरे। क़ुरान शरीफ़ में अचे थो वइज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब। अल्लाह चए थो मुंहिंजा बाना मतां ॿियनि दरनि ते वञी पिननि, उन्हनि खे ॿुधाए छॾे त मां तव्हांजे भरिसां आहियां, ॿिए दर ते वञी ज़रूरत कान्हे। जंहिं ते शाह लतीफ़ चयो आहे त ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया। अल्लाह तुंहिंजे मुंहिंजे ॿारनि खे ॿुधाईसि मुंहिंजी हाई टेक्नोलॉजी आहे, मां तोखे वेझो आहियां। उजीब दावत इज़ दावत दा इज़ा दानी, ऐं मां हर
माण्हूअ जी दुआ ते एक्शन कयां थो। ईअं न आहे त जीअं हिते असांजा प्राइम मिनिस्टर या सदर या चीफ मिनिस्टर ढेर दरख़्वास्तुनि जो करे पोइ वरी वञी खारे में था उछलाइनि। अलाह हिकु हिकु दरख़्वास्त ते चए थो मां एक्शन थो कयां। कीअं थो एक्शन करे? अलाह ताला टे फ़ैसिला करे थो। या चवंदो हा हिन जेका घुरी आहे ॾियोसि त बसि मिली वियसि, या चवंदो न ही न हिन जो अल्टरनेट ॾियोसि उहो मिली वियुसि, या वरी अलाह चवंदो न हाणे हीउ जेको हिन घुरियो आहे इन जो हेतिरो इक्वल करे हिन खे आख़िरत में ॾींदासीं। तंहिंजे करे हर दुआ ते अमल थो थिए। अलाह का बि एप्लीकेशन कोन थो उछलाए। चए थो न उजीब दावत दा इज़ा दानी, माना मां हर एप्लीकेशन ते एक्शन थो खणा। लफ़्ज़ी तर्जुमो, मां जवाबु ॾियां थो जेको मूंखे पुकारे थो। पर अलाह थो चए फल यस्तजीबूली, घटि में घटि तव्हां त मुंहिंजो चयो मञो। यार उहो अलाह तव्हांजो पियो कमु करे ऐं असां जो को चवण ई कोन वठूं। वली यूं मिनू बि मूं ते ईमान आणियो ला अल्लाहुम यरशदून, त तव्हां कामयाबु थियो, उहे कामयाबु थियनि। पर हिकिड़ा माण्हू अलाह खां नथा घुरनि, चवंदा वकील खां कमु थी वेंदो, वज़ीर खां कमु थी वेंदो, पैसनि ते कमु थी वेंदो, फलाण थी वेंदो। बाबा इहे असबाब आहिनि, इहे इख़्तियार करणा आहिनि, लेकिन असल फ़ैसिलो अलाह कंदो। इन ते अलाह कावड़िजे थो। वकाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम, अलाह ताला इहो ऑर्डर पास कयो आहे त मूंखां घुरंदव त मां ज़रूरु तव्हांजी दरख़्वास्त ते एक्शन कंदुसि। इन्नल यस्तकबिरून अन इबादती, उहो जेको टेगर थो करे ऐं पाण खे अमीर थो सम्झे, चए थो मुंहिंजो फलाणो कमु कंदो, अलाह ॾे नथो रुजू करे, त इहा तकबुर आहे। चए थो जेको इन मामले में तकबुर कंदो सयदखुलून जहन्नम दाख़िरीन, त न सिर्फ़ु हिनखे जहन्नम में दाख़िल कंदुसि, पर तकबर पियो करे न, हाणे चए थो क़यामत ॾींहुं अहिड़ो बेइज़्तो कंदो सांस, अहिड़ो बेइज़्तो कंदो सांस जो बेइज़्तो करे अंदरि मोकिलियो, सॼे जहाननि जे ॾाढो बेइज़्तो कंदो सांस। दाख़िरीन जो मतिलबु इहो आहे ख़्वार करे। हिंदू जेके हिननि मूर्तियूं लॻायूं आहिनि उहे उनजे बुज़ुर्गनि जूं आहिनि। उनजो अक़ीदो आहे त हिन मूर्तियुनि जे आॾो वञी बीहूं था त हिननि जा रूह भॻवान वटि आहिनि, भॻवान खां कमु कराए ॾियनि था। असां मुस्लमान बि इहो ई साॻियो शिरक था कयूं। पर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं जेल में वियो त साथियुनि खे चई त तव्हां इहो ॿुधायो अम अरबाबुन मुतफ़रक़ून ख़ैरुन अम वाहिदुल क़हार, चई हे जेके मुख़्तलिफ़ अलाह तव्हां ठाहिया आहिनि, हिकिड़ो पुटु थो ॾिए, हिकिड़ो धीउ थो ॾिए, हिकिड़ो ॿनीअ जो, हिकिड़ो दौलत थो ॾिए, हिकिड़ो पावर थो ॾिए, ऐं वतो ड्रोड़ूं पाईंदा, कॾहिं हेॾे कॾहिं लखनऊ त कॾहिं पंहिंजो हैदराबाद, त वरी कॾहिं पंहिंजो जेको सो बम्बई, असां वटि बि इहो सिलसिलो आहे। त इहो सभई कम जेकॾहिं हिकिड़ो अलाह करे त उहो बहितर आहे या न आहे? ऐं इन ॻाल्हि जे करे अलाह ताला फरमाए थो कुल अदुल्लाह व अदुर रहमान, चए थो जेकॾहिं मूंखे अलाह करे पुकारियो, मूंखे रहमान करे पुकारियो, अल अज़ीज़ करे पुकारियो, रहीम करे पुकारियो, अयामन तदऊ जहिड़े बि नाले सां अलाह खे सॾींदो, फलहुल अस्माउल हुस्ना, अलाह जा 99 नाला कमु था कनि। लहुल अस्माउल हुस्ना। हाणे इहे जेके 99 अलाह जा नाला आहिनि, वन विंडो शॉपिंग आहे। वन विंडो रिज़्क़ जी तंदी अथव त रज़ाक खे करे छॾियोसि, इज़त खपेव अल मुइज़ करे छॾियोसि। तव्हांजे 99 दुनिया, तव्हांजा जेके कम आहिनि दुनिया में 99 खां ॿाहिरि ई कोन्हनि। हर तकलीफ़ लाइ अलाह जो को नालो आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो जॾहिं मां तव्हांखे एॾी फैसिलिटी ॾिनी आहे त वला तदो मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ कंहिं बि शख़्सियत खे न सॼो। छो? माला यनफ़उक वला यज़ुरुक, जो मां उन खे पावर ई कोन ॾिनो आहे जो तव्हां सां चिड़ करे को तव्हांखे पिटे या तव्हांखे को नफ़ो ॾिए। फ़इन फ़ल, त पर जे न मुड़ंदव ईअं कंदव, फ़इन्नक इज़न मिन ज़ालिमीन, पोइ अलाह चए थो तव्हां पोइ मेंटली रिटार्डेड आहियो, तव्हां जाहिल आहियो ऐं तव्हांजो ठिकाणो पोइ जहन्नम आहे, तव्हां ज़ालिम आहियो। अलाह ताला फरमाए थो त इन लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां जेकॾहिं सॾींदो, पोइ चाहे हिंदू, उहे बि त भॻवान जे दोस्तनि खे था सॾनि न। मिसाल तौरु हनुमा आहे, हनुमा लॉर्ड कृष्णा जॾहिं आयो हो 7 अवतार थी, त हुनजो सुपर सालारो, हुनजी ज़ाल खे छॾाए आयो, हुनजे भाउ खे बीमारी थिए हुई त पहाड़ पटे आयो। कम कीअं? त चवनि था हिंदू त हीउ भॻवान जो प्यारो आहे, उहो भॻवान वटि हुनजो रूह वेठो हूंदो, हुनजी मूर्ति आॾो वञूं था, हुनखे ख़बर पई त असांखे कमु थो कराइजे।
इहो हिंदुनि वारो साॻियो कॉन्सेप्ट मके जे मुशरिक में आहे, उतां वरी असां वटि आयो। अलाह ताला चयो इन लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन शख़्सियतुनि खे तव्हां सॼो था, इबादुन, इहे बि मुंहिंजा बाना आहिनि, अमसालकुम, जीअं तव्हां बाना आहियो। अलाह चए थो चङो तव्हां नथा मुड़ो, फदऊहुम, चङो भला सॼोनि, फल यस्तजीबू लकुम, जवाबु ॾियनि था तव्हांखे। ॾिसो जेकॾहिं कंहिंखे सॾिजे थो ऐं हुनखे कन अथसि बाक़ी वात सील अथसि, गूंगो आहे, इहो त कंहिंजी माना बेअदबी थी न कंहिंजी करण जी, जी फलाणो आहे ॿुधे थो पर वात बंदि अथसि। अलाह थो चए जिन खे सॼो था जवाबु ॾियनि था, माना जे ॿुधंदा त जवाबु ॾींदा न। इन कुंतुम सादिक़ीन, जे सच आहियो त साबित करे ॾेखारियो। तंहिं ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इन आयतुनि खे ॻंढे चवे थो, हीअ अलाह जे वलियुनि जी तालीम आहे न, हे बि त अलाह जा वली आहिनि न। शेख अब्दुल कादिर जीलानी बि पंहिंजी किताब में लिखियो आहे न, जेको अलाह खां सवाइ ॿिए खे सॾे थो, इहो जाहिल आहे, हिनखे इल्मु कोन्हे को, हे बेवकूफ़ आहे, हे बेसब्रो आहे। दातार ॾुख कया पाणा मथे मंगणे, दातार अलाह खे थो चए, जो त अलाह दिलि में थो करे, मंगणे माना जेको मूंखां पिने थो, मूं दर छॾियो मंगणा, मंगी को ॿिया, मुंहिंजो दर छॾे तूं ॿियनि दरनि तां थो पिनी, तॾहिं तो पिया विचां विल्हा ॾींहड़ा, तॾहिं तूं मुश्किलुनि में आहीं, तॾहिं सिम अथव, कलर अथव, जहिड़ा अथव, बदअमनी अथव। छो त शिरक जो कॉन्सिक्वेंसिस बदअमनी आहे, क़ुर में अचे थो। दुआ कंहिं कंहिंजी क़बूल पवे थी, ख़ासि तौरु के अहिड़ा माण्हू किन कंडीशन में अचनि था त उन्हनि खे अलाह सां हेठि हार्ट लाइन थो उछलाइजे, अचे वठि हार्ट लाइन, माना हाणे ॻाल्हाए मूंसां, कहिड़ा कहिड़ा माण्हू आहिनि उहे। नंबर 1 अल मुस्तर, जॾहिं इंसानु परेशानीअ में अचे थो ऐं अलाह ॾिसे थो ॾाढो परेशान आहे मुंहिंजो बानो, पोइ इन हार्ट लाइन थो उछलाएसि त तुंहिंजी दुआ मां क़बूल कंदुसि, मूंखां घुर। मज़लूम वलो कान काफ़रन व फ़ाजिरन, कंहिं ते ज़ुल्म थो थिए, पोइ भली हिंदू हुजे या फ़ाजिर हुजे, अलाह उछलाएसि थो हार्ट लाइन। अल वालिद अला वलदी, पीउ मां जेकॾहिं औलाद लाइ दुआ घुरनि त अलाह इन जी जल्दी थो क़बूल करे। अल इमाम आदिल, अहिड़ो माण्हू इमाम जेको अदुल थो करे, इहो बि मुस्तजाब दुआ आहे। रजुल सालिह, कैटेगरीज़ आहिनि, नेक शख़्स जी बि अलाह दुआ क़बूल करे, तॾहिं नेक शख़्स खां दुआ घुराइजे। अल वलद बारिम बिल वालिदै, फरमान बरदार नौजवान छोकिरो पंहिंजे पीउ माउ जी परघोर लहे थो, जो अदब थो करे, उन सां उथे थो, वेहे थो, निहायत पंहिंजी पीउ माउ जो अदब करे थो, इहो बि मुस्तजाब दुआ आहे। 7हीं कैटेगरी आहे साइम हता यफ्तर, जेसि ताईं रोज़ो आहे तेसि ताईं इहा दुआ, इन खे बि हार्ट लाइन मिली थी वञे। 8वां दावत मुस्लिम अख़ी बि ज़हर ग़ैब, हीअ बि वॾी दुआ जो तरीक़ो आहे। माना तव्हां वेठा आहियो, तव्हांजे कंहिं दोस्त खे तकलीफ़ आहे, उते ई आहे, हितां तव्हां हथ था खणो, साईं मुंहिंजो फलाणो दोस्त आहे, रब साईं इन जी महिरबानी कर, ओए अलाह त इन ते एॾो थो ख़ुशि थिए, छो त मुंहं ते दुआ घुरनि त हिकिड़ी थी वञे, पर आहे ई कोन, तव्हांजे परपुठ दुआ घुरो, इहा वॾी सिंसियरिटी आहे, इहा बि अलाह ताला इन शइ खे क़बूल थो करे। ताइब मिनल ज़म, हिकिड़ो माण्हू गुनाह करे थो, चए थो हाणे मूं अलाह साईं तौबह कई, इहो मौक़ियो आहे अलाह खां कुझु न कुझु घुरण जो, ऐं मुसाफ़िर इन ते बि आहे। लेकिन जेकॾहिं तव्हां चओ था त असांजी दुआ अदरवाइज़ क़बूल थिए, त उन लाइ कुझु जेके हिकिड़ा ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो आहे त इख़लास लिल्लाह वहदहू, शिरक न करे, इम्तिसाल ओ अवामिरुल्लाह ताला बिफ़ज़ल तात, अल्लाह ताला जो इताअत करे, वइज्तिनाब नवाही व तर्क मासी, बुराइनि खां परे थिए, तजनुब हराम फिल माकिल वल मलबस वल मशरब, हराम मां न खाए, न कपिड़ा वठे, न पीए। ऐं ॿियो आहे तक़दीम अमल साले, जेकॾहिं तव्हांखे अलाह खां दुआ घुरणी आहे, मिसाल तौरु तव्हां चओ था मां तहजद में अलाह खां दुआ घुरां, मूंखे ॾाढी मुसीबत आहे, त इन्हीअ जे लाइ को नेक अमल, को सदको, कंहिंजी मदद करणु, इहो करे पोइ वरी इहा दुआ घुरो, तक़दीम। ऐं ॿियो तहारत, वुज़ू हुजणु खपे। हाणे बक़ाया लेक्चर में आउं सिर्फ़ु क़ुर पाक में जेके अलाह जा रसूल ऐं नबी आया आहिनि, उन्हनि बि अलाह खां दुआऊं घुरियूं आहिनि। अॼु मां उन्हनि खे आणियां थो रुॻो, त ॾिसो त अहिड़नि जलील क़दर नबियुनि बि पंहिंजे रब खे पुकारियो आहे, त असां कहिड़ी खेती जी मूली आहियूं जो असीं अलाह खां नथा घुरूं। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अलाह ज़मीन ते मोकिले छॾियो,
हुते पकल मानी पई मिलेसि, खाइण जूं शयूं पई मिलेसि, हिते ताणी अटो पियो ॻोहिणो पए, कठियूं पियूं करणियूं पइनि, बाहि पई ॿारणी पए। तंहिंजे करे काफ़ी आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा तड़पिया, अलाह खां घुरंदा रहिया। लेकिन हे जेका इबादत आहे न, इहा तौक़ीफ़ी आहे। रोज़ो हुजे या निमाज़ जो तरीक़ो, इहे सभई अलाह ताला इहे इबादतूं मथे डिज़ाइन कयूं। पोइ जिब्राईल अलैहिस्सलाम खणी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अचे करे ॾेखारियईं। तंहिंजे करे चइबो आहे त जेके असली इबादतूं आहिनि, जेके रसूलुल्लाह वटां साबित आहिनि, इन्हनि में ई अजुर आहे। नकली इबादतूं जेके माण्हू कनि था, जेके बिदतूं चऊं था चंदे जे लाइ, इन्हनि में सवाब बि कोन्हे को। त आदम अलैहिस्सलाम घणो तड़पियो, लेकिन आख़िर अलाह ताला हुनखे दुआ घुरण जो तरीक़ो सेखारियो। फ़तलक़ा आदम रब्बी कलमातिन फ़ताब अलैहि, चईंसि जेको तूं घुरी थो इहो न, कहिड़ी? हीअ दुआ सेखारियईंसि। काला रब्बना ज़लमना अनफुसना, अलाह साईं असां पंहिंजे जान ते ज़ुल्म कयो आहे। व लम तग़फिर लना, जे तूं माफ़ न कंदे, व तुरहमना, असां ते रहम न कंदे, लनकूनन मिनल ख़ासिरीन, त असां खसारे में थींदासीं। इहा ख़ुदि अलाह ताला मथां लफ़्ज़ डिज़ाइन करे हेठि मोकिलिया। ऐं इहो जॾहिं चयईं त अलाह चए थो ताब अलैक, तौबा क़बूल कईमांसि। तंहिंजे करे इन मां ख़बर थी पवे त जेके अलाह ताला इबादतूं डिज़ाइन कयूं आहिनि, उनमें अहिड़ा के कोड वर्ड आहिनि जिन असांखे ख़बर कान्हे। जॾहिं असां उहा इबादत उन तरीक़े ते कयूं था त उहो आसमाननि मां थींदी फाइल में हली थी वञे। नकली इबादत में कोड वर्ड ई कोन्हे, मथे ई कान चढ़ंदी। आख़िर हिन में कहिड़ा लफ़्ज़ आहिनि, पर हिन में का न का शइ हिन में अंदरि पियल आहे, जंहिंजे करे इहा शइ मथे चढ़ी थी वञे। साॻे नूह अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे मोमिननि खे ॿेड़ीअ में पियो विहारे त चए पियो वकाल अरकुबू फ़ीहा बिस्मिल्लाह मजरीहा व मुरसाहा इन रब्बी लग़फ़ूर रहीम, चई चढ़ो ॿेड़ीअ में, मां अलाह जे नाले सां शुरू थो कयां इन जो हलणु, ऐं अलाह जे नाले सां इन जो बीहणु, बेशक मुंहिंजो रब गफ़ूर रहीम आहे। नूह अलैहिस्सलाम जॾहिं ॿेड़ीअ में पियो वेठो त पंहिंजो सॻो पुटु हुअसि। क़ुर में किथे कोन थो चवनि की ईमान न हो, लेकिन क़ुर में चवंदो अमल कोन सालिह। ईमान सां गॾु अमल सालिह बि हुजणु ज़रूरी आहे। त पुट खे चई अलाए ॿेड़ीअ में वेह, चई न बाबा न, मां नथो अचां, अलाए काॾे थी ॿेड़ी वञे, मां हेॾे पहाड़ ते चढ़ी वञुसि, त कुझु न थींदो। हज़रत नूह अलैहिस्सलाम चयो त अॼु बचा कोन ई को, चई न बाबा न, ऐं भॻो वठी पहाड़ीअ ते, त तेसि ताईं लहर अची ॿोड़े छॾियसि। तंहिं ते जेको आहे सो नूह अलैहिस्सलाम अलाह खां दुआ थो घुरे। काल रब्बी इन निबनी मिन अहली, चई साईं मुंहिंजो जेको पुटु आहे अहल बेत मां आहे, ऐं तूं अरहम राहिमीन आहीं, रहम कर। त अलाह ताला छा थो चएसि त उहो तुंहिंजे अहल बेत मां न आहे, जो इन्नहु अमलुन गैर सालिह, जा अमल सही न आहिनि। छा साबित थियो हिन मां त अमल सालिह जे न आहिनि, त नसब ऐं ज़ात बि कंहिं कम जी कान्हे का। नबीअ जो पुटु आहे, चए त इन्नहु अमलुन गैर सालिह, ऐं तो दड़को थो ॾियसि, ख़बरदार तूं अहिड़ो सुवाल पुछी त जाहिल न थी वञी। इन्हीअ ते ई दुआ थो घुरे, चए थो काल रब्बी इनी आउज़ बिक अन असलक मां लईस ली बिही इल्मुन, मां तौबा थो कयां, ॿाहूं थो ॿधां त अलाह साईं मां तोखां वरी कॾहिं अहिड़ो सुवालु कयां जंहिंजी मूंखे ख़बर न हुजे। व इला तग़फिर ली, जे हाणे तूं मग़फ़रत न कंदे, व तरहमनी, मूं ते रहम न कंदे, अकुन मिनल ख़ासिरीन, मां त तबाह थी वेंदुसि। जॾहिं ॿेड़ी तूफ़ान वियो ऐं ॿेड़ी बीहण ते हुई त चए थो कुर रब्बी अंज़िलनी मुंज़िलन मुबारकऊं व अंत ख़ैरुल मुंज़िलीन, अलाह साईं असांखे अहिड़ी जाइ ते लहे असांजी ॿेड़ी जिते बरकत हुजे, रेगिस्तान न हुजे, ॿिज विझूं त फ़सुलु सुठो थी वञे। व अंत ख़ैरुल मुंज़िलीन, तूं ई आहीं जेको असांखे सुठियुनि जायुनि ते पहुचाईं थो ऐं रहाईं थो। नूह अलैहिस्सलाम 950 साल माण्हुनि ते महिनत कई, संदसि उमिरि वॾी, पर इहो किथे कोन्हे लिखियलु त जेका क़ौम हुई उहा बि वॾे उमिरि जी। तंहिं मां अंदाज़ो लॻाए थो त उहे 8-9 जनरेशन ते हिन महिनत कई आहे। पहिरीं पीउ जे पोयां पवंदो हूंदो, ॾाॾे जे पोयां, ॾाॾे मां आसिरो ख़तमु थियो त वरी पुट जे पोयां, वरी पोटे जे पोयां, वरी पड़पोटे जे पोयां। तॾहिं त आख़िर में चवे थो न अलाह साईं खे त साईं हाणे मां आसिरो लाहे वेठो, हिननि खे मार, हिननि खे मार। ऐं जेके ॿुआर बि ॼणींदा उहे बि उन्हनि खे उहे बि अहिड़ा हूंदा, छो त तजुर्बो हुअसि। सो जॾहिं तंग थी वियो त चए थो फदा रब्बहू, पंहिंजे रब लाइ हज़रत नूह अलैहिस्सलाम दुआ थो घुरे, इन्नी मग़लूबुन फंतसिर, चई हाणे मुंहिंजे मथां चढ़ी विया आहिनि,
मां मग़लूब थी वियुमि, मुंहिंजी हाणे मदद कर। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह शरीफ़ खे ठाहे थो, चए थो इज़ यर्फ़ इब्राहिमुल क़वाइद मिनल बैत व इस्माइल, संदसि पुटु इस्माइल अलैहिस्सलाम ऐं हज़रत इब्राहिम साहिबु इहे गॾिजी जेके बुनियाद आहे उनखे मथे पई कयनि। हिन आयत मां क़ुर मां ख़बर पई त माना काबतुल्लाह शरीफ़ इन्हनि खां बि पुराणो आहे जो बुनियाद मौजूदु आहे, जंहिं ते मथे पई कयनि। रबना तक़ब्बल मिन्ना, अलाह से हीअ जेके असां एफर्ट्स कयूं था इहे क़बूल कर। असां जॾहिं बि को दीन जो कमु कयूं त असां ईअं चऊं इन्नका अंत समीउल अलीम, ऐं इहा अहम आयत आहे पोयां त इन लाइ था चऊं त असांखे क़बूल कर, ऐं आस्तड़े था चऊं जो तूं असांजी ॻाल्हि ॿुधी थो ऐं ॼाणी बि थो त असीं छा था कयूं। रबना वजअलना मुस्लिमीन लक, असां ॿिन्ही खे पंहिंजो फ़रमान बरदार बनाए। वमिन ज़ुरियतना उम्मतन मुस्लिमतन लक, असांजे औलाद मां बि जेके तुंहिंजा फ़रमान बरदार थियनि। हाणे इहे जो काबतुल्लाह शरीफ़ ठही वेंदो, हिते हज थींदो, उमिरो थींदो, अरना मनासिकना, असांखे इहो बि सेखार त हज कीअं थींदो, तवाफ़ में घणा चकर ॾींदासीं, सही केतिरी थींदी, अरफ़ात में केतिरो वेंदासीं, असांखे इहो बि ॾिस। माना इहे जेके शयूं मुक़ररु इहे बि तौक़ीफ़ी आहिनि, इहे बि अलाह मुक़ररु कयूं। वतुब अलैना, ऐं इन अहम कम करण में असांखां ग़लती थींदी, असां इंसान आहियूं। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त कुल बनी आदम ख़ताउन, हर बनी आदम ख़ता कंदो, ख़ैरुल ख़ताइन तवाबून, बहितरीन ख़ताकार जेके तौबह कंदड़ आहिनि। तुब अलैना इन्नका अंत तव्वाबु रहीम, बेशक तूं तौबह क़बूल कंदड़ रहीम आहीं। अॻिते चवे थो रब इजअलनी मुक़ीम सलात व मिन ज़ुरियती, अलाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾे त असां निमाज़ क़ाइमु कयूं ऐं मुंहिंजो औलाद बि। रबना व तक़ब्बल दुआ, अलाह साईं इहा त दुआ असांजी क़बूल कर। रबना फ़िरली वल वालिदैय, मुंहिंजी ख़ताऊं माफ़ु कर ऐं मुंहिंजे माउ पीउ जूं बि। वल मोमिनीन, ऐं मोमिननि जूं, यौम यक़ूमुल हिसाब, जॾहिं हिसाब क़ाइमु थींदो। इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ थो घुरे, चए थो त वइज़ा मरज़तु फ़हुव यशफ़ी, जॾहिं बीमार थियां थो त शफ़ा अलाह थो ॾिए। अलाह जे वलियुनि बि इहो ॾेखारियो आहे न, फ़क़ियूं तॾहिं फ़र्क़ु कनि जॾहिं अमुरु थिए हकीम जो। तॾहिं मां चवंदो आहियां त दवा करणु ज़रूरी आहे, पर घुरो अलाह खां शफ़ा, छो त उतां हुकुम उतां थो थिए त दवा शफ़ा ॾींदी। हाणे इहो जेकॾहिं एटम असां मिस था करे छॾियूं, पोइ दवाउनि मथां हिकिड़ी एंटीबायोटिक, वरी ॿी एंटीबायोटिक, वरी टी, वरी हू बचो न हिन खां। तॾहिं उहे चवंदा आहिनि त पाणीअ मथे झूपड़ा ऐं इहे जेके माण्हू आहिनि उञ मरनि। असां अलाह सां असांजो कनेक्शन लॻो पिया, उन खां घुरूं कोन था, तॾहिं तकलीफ़ुनि में पियाऊं। इब्राहिम अलैहिस्सलाम चए थो रब हबली हुक्मऊ अल हिकनी बिसालिहीन, अल्लाह ताला खां दुआ थो घुरे इब्राहिम अलैहिस्सलाम कि मूंखे हिकमत ॾे ऐं मूंखे सालिहनि सां गॾिजाए वञी। हीउ किथे थो गॾिजे सालिहनि सां? ॿिनि जायुनि ते। हिकिड़ो जॾहिं इंसानु मरी थो वञे त जेके नेक शख़्स आहिनि उन्हनि जा रूह फ़ौरन जन्नत में पहुची था वञनि, अछनि पखियुनि में। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो राति ॾींहुं वणनि ते वेहनि था। उते जेको बरज़खी क़ब्रुनि जो पाड़ो आहे उनजी ॻाल्हि आहे त जेकॾहिं पाड़ो नेक माण्हुनि जो हूंदो त ॾाढो इंजॉय थो कजे। ऐं जन्नत में बि सो चए थो त वजअलनी अल हिकनी बि सालिहीन, मूंखे सालिहनि सां जोड़जांइ। वजअली लिसान सिद्किन फिल आख़िरीन, हीअ अहम आयत आहे। चए थो जेका मां जेका हिते कमु कयो आहे या जेके मां ॻाल्हियूं कयां थो दीन जूं, इहे क़यामत ताईं इन्हीअ खे जारी रखजांइ। अलाह ताला दुआ क़बूल करे ऐं दुरूद इब्राहिम ॾेई छॾियो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन वला आले मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहिम वला आले इब्राहिम इन्नका हमीदुन मजीद। छा थी वियो? कमाल थी वियो न। अल्लाहुम्मा बारक अला मुहम्मदिन कमा बारक अला इब्राहिम वला आले इब्राहिम इन्नका हमीदुन मजीद। इहो दुरूद शरीफ़ क़यामत ताईं हलंदो। इहा आहे हुन जो लिसान सिद्क जेके तफ़सीरुनि लिखियो आहे। वजालनी म्यूं वरसत जन्नत नईम, ऐं मूंखे वरसे में जन्नत नईम अता फरमाइजांइ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो जेकॾहिं अलाह खां जन्नत घुरो त जन्नत नईम ऐं जन्नत फिरदौस घुरो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम छा थो चवे? रब्बी कद आतईतनी मिनल मुल्क, अलाह से तो मूंखे बादशाही ॾिनी।
व अल्लमतनी मिन तावील अल अहादीस, तो मूंखे ख़्वाबनि जी तावीर सेखारी। फ़ातिर समावात वल अर्द, बेशक तूं ज़मीन आसमान जो पहिरीं पैदा कंदड़ आहीं। अंत वली फ़ि दुनिया वल आख़िरत, तूं मुंहिंजो दोस्त आहीं, तूं मुंहिंजो दोस्त आहीं हिन दुनिया में आख़िरत में। तवफ़नी मुस्लिमूं वल हिकनी बिसालीन, साॻी नबी था दुआ घुरनि त असांखे पाड़ो ॾिजांइ, बुज़ुर्गनि जो पाड़ो ॾिजांइ, सालिहीन जो, ऐं मां मरां त उन वक़्तु जो फ़रमान बरदार थी वयां। अयूब अलैहिस्सलाम खे अलाह ताला खल जी बीमारी ॾिनी, फट फुड़ियूं थी वियसि, घर वारा छॾे वियसि। पोइ आख़िर अलाह खे चए थो व अयूब इज़ नादा रब्बहू इन्नी मसनी ज़ुर, अलाह से मूंखे तकलीफ़ पहुती आहे। व अंत अरहम राहिमीन, तूं वॾो रहम कंदड़। इहा दुआ बि असांखे बीमारीअ में घुरिजे, अलाह साईं मूंखे तकलीफ़ आई आहे, तूं रहम राहिमीन आहीं। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला चयो त फ़िरौन ॾे वञ, त पहिरीं त मूसा अलैहिस्सलाम डिॼी वियो। रीज़न इहो त पलियो हो फ़िरौन जे घर में, जॾहिं बालिग जवान थी वियो त उन महल में हो, सभु सुञाणनि पिया उनखे, लेकिन ॿाहिरि निकिरी कंहिंखे मुक हणी मारे विधई। तंहिं ते जेको आहे सो हुनजे कोर्ट हिन जे ख़िलाफ़ु मौत जी सज़ा जो हुकुम ॾिनो। पोइ हिकिड़े दोस्त अचे डुकंदे चयोसि तो तोखे मारींदा, हुनजी डिक्लेरेशन थी वई आहे ऐं तूं हितां निकिरी वञ। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम अलाए केतिरा ॾींहं रेगिस्तान में वञी मदाइन में पहुतो। हाणे वरी अलाह घुराए थो चवेसि त वञ फ़िरौन ॾे, त चई साईं मां हाणे मां काॾे वञा, फ़िरौन मुंहिंजे भाउ खे मोकिल। ऐं मां उन्हनि मुंहिंजो उनजे मथां मौत जो फ़ैसिलो थियल आहे, उनजे मथां आहे। मां अलाह चयुसि वञ, मां तव्हां ॿिन्ही खे ॾिसां थो, कयां थो, तव्हां डिॼो न। त पोइ थो हीअ दुआ घुरे काल रब इश्रह ली सदरी, पोइ साईं भला हाणे एॾो ॾुखियो कमु ॾिनो अथई, मुंहिंजे दिलि खे जेका सा शरह ॾे। व यसरली अमरी, एॾो ॾुखियो कमु हाणे हिनखे तूं आसान कर। यसरली अमरी वहलुल उक़दतन में लिसानी यफ़क़हू क़ौली, मूंखे अहिड़ी का लैंग्वेज ॾे, अहिड़ी मूंखे सम्झ ॾे त जेको आहे सो मुंहिंजो इहो ॻंढु खुले, त जीअं मुंहिंजी ॻाल्हि हुननि खे जल्दी सम्झ में अची वञे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आख़िरी दुआ पढ़ी मां बसि थो कयां। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो रब ज़िदनी इल्मा, अलाह साईं मूंखे इल्मु वधाए। ऐं अॻिते चए थो इल्मन नाफ़ियन, अहिड़ो इल्मु जेको मूंखे जन्नत में मोकिले। त अलाह ताला खां दुआ था कयूं त अलाह ताला असांखे अलाह सां रमज़ान में तइलुक़ रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, पंहिंजे ॾुखनि जी पंहिंजी सुखनि जी रब खे गिड़गिड़ायूं। ऐं बेस्ट टाइम दुआ घुरण जो आहे तहजद जो टाइम। राति जो सुम्ही पओ, 3 बजे घड़ियाल रखो, उथी वज़ू करे 2 रकातूं पढ़ी अलाह खां घुरो 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 घुरो। शाह लतीफ़ चए थो न त लेला लीलाइज, जे न ॿुधे पिणु लीलाइज, अॼु नथो करे त वरी सुभाणे घुरो, परीहं घुरो। हे अलाह जो दर आहे, इन तां मोटो न पोइ हिते असबाब भली इख़्तियार कयो, पर उन्हनि ते यकीन न रखो त इहे असांखे फ़ाइदो ॾींदा, यानी असबाबनि सां असांजो कमु थींदो, तव्हांजो कमु थींदो जॾहिं अलाह जो अमर थींदो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलामु अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।